मुझा करीम रब तोखे वास्तो वा इमाम हुसैन जो ऐं वास्तो थी इमाम हुसैन जी नंढड़ी मासूम न्याणी अम्मा मासूम बीबी सकीना सलामुल्लाह अलैहा जो वास्तो थी। ओ मौला जेको महबूब जे धरती जे आशिकन वकीलन बबरलो में सिंध जे पानी खातिर धरणो हयो वा इन्हनि वकीलन के कामयाबी दे ये कैनाल न ठहन सिंधु दरिया ते धाड़ो न लगे सिंधु दरिया क़यामत ताईं सिंध के आबाद कंदो रहे या दुआ कबूल फरमा। ओ मौला साईं मोहम्मद साले नारे जो साईं जन जो अजो को खैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा। मोहम्मद साले नारे जो साईं के सेहत वडी हयाती अता फरमा। अली हसन नारे जो साईं के सेहत वडी खिजरी हयाती अता फरमा। मोहम्मद साले साईं जा बचड़ा अली हसन साईं जा बचड़ा अब्दुल रहमान अहमद अली साईं जा बच्चा घर अमड़ियों न्याणियों क़यामत ताईं आबाद फरमा। ओ मौला साईं जे शहजादन के पढ़ाई में कामयाबी अता फरमा। ओ मौला सिकंदर अली साईं जो शहजादो जेको एडवोकेट जो वकालत जो जेको इम्तिहान थो ॾे उन में कामयाबी अता फरमा। ओ मुझा करीम रब ओ मुझा मौला ए करीम मोहम्मद साले नारे जो साहब जे जेके भी दिलनि में जायज़ तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा। ओ मौला साईं जे भाइरनि के मौला महबूब जे सदके भाइरनि के भाइटनि के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। साईं गुलाम रसूल मंगी साईं जा बच्चा घर आबाद फरमा। गुलजार अली फुलपोटो साईं जो बेड़ो तार गुलजार फुलपोटो साईं जा बच्चा घर आबाद फरमा। अल्लाह वधायो नारे जो साईं जी घरवारी के असांजी जीजल के शफा दे मौला उन जी तकलीफ़ बीमारी इमाम सज्जाद जो वास्तो थी मौजज़े सा बीमारी दूर फरमा। जेके भी बीमार आहिनि उन्हनि के शफा अता फरमा। बे औलादन के औलाद अता फरमा। बेरोजगारन के रोज़ी अता फरमा। ओ मौला महबूब जी सारी उम्मत के फिरके वारियत खां बचा। ओ मौला जेको भी दुआ जे लाइ दिल में सोचे तो ओ दिलन जा मालिक सबनी जे दिलन जूं जायज़ तमन्ना पूरी फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिमू तस्लीमा। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।